ए पासे अवां ताईं ख़बर पहुचाईंदा हलूं। टंडोला यार में जिते पानी की खोट खिलाफ़ आबादगारनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो आहे। अहम खबर है अवां ताईं पहुचाईंदा हलूं त टंडोला यार में पानी की खोट खिलाफ़ आबादगारनि एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो आहे। धरणे सबब मीरपुर ख़ास तौड़े थरपारकर कराची हैदराबाद ॾांहुं ईंदड़ ट्रैफिक मुअतल थी वई आहे। अवां खे अपडेट कंदा हलूं। अहम खबर आहे त टंडोला यार में पानी की खोट खिलाफ़ आबादगारनि एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो आहे। बिल्कुल नाज़रीन, ये अहम खबर अवां ताईं पहुचाई पिया। टंडोला यार में जिते पानी की खोट खिलाफ़ आबादगारनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो आहे। धरणे सबब मीरपुर ख़ास तौड़े थरपारकर कराची ऐं हैदराबाद ॾांहुं वेंदड़ ट्रैफिक मुअतल रही आहे। तफ़सील मालूम कंदासीं टंडोला यार मां गुलाम रसूल लोड़ियो खां। जी गुलाम रसूल, अपडेट कजो धरणे बाबत। जी बिल्कुल सुञा टंडोला यार जे आबादगारनि पारां पानी खोट खिलाफ़ धरणो हणी रोड ब्लॉक कयो वियो आहे। घणे आबादगारनि सार्क जे सॾ ते किरिया शाख वटि धरणो आयो आहे। धरणे सबब मीरपुर ख़ास थरपारकर कराची हैदराबाद वेंदड़ ट्रैफिक मुअतल थी वई आहे। टंडोला यार समेत मुख़्तलिफ़ शाखनि जे आबादगारनि पानी खोट खिलाफ़ धरणो हणी मुज़ाहिरनि पारां पाणी ॿियो जा उबड़ा ॾींदड़ नारा हंया विया आहिनि। ॿुधाइणो आहे त ज़िले जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां आबादगारनि पारां किरिया शाख ते आपाशी अमलदारनि खां सख़्तु नारेबाज़ी कई पई वञे। इन सिलसिले में आबादगारनि इल्ज़ाम आयो आहे त आपाशी अमलदार मुंडी जे आबादनि खे पाणी विकिणनि था, तंहिं करे पुछड़ी जा आबादगार पाणी फुड़े लाइ परेशान आहिनि। जी ठीक है गुलाम रसूल, वॾी महिरबानी अवां जी तफ़सील खां आगाह करण लाइ।